बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम जी तहांजी खिदमत में सुबह जी सुरहान सा गॾु शैला गुल तहांजी खिदमत में हाज़िर आहे। उम्मीद कयां थी जिते हूंदो ख़ुश हूंदो आबाद हूंदो या रब्बुल आलमीन तहांखे पंहिंजे हिफ्ज़ो अमान में रखे जिते हुजो ख़ुश हुजो पंहिंजे बचड़नि सां पंहिंजे फैमिली मेंबर्स सां। ऐं सुबह जी सुरहान जी जेका असांजी हीअ टीम आहे धरती टीवी तां सां अॼु ऑन एयर आहे तव्हां सां ऐं लाइव प्रोग्राम में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद चऊं था छो जो जीअं तव्हां सभिनी खे ख़बर आहे त काफ़ी टाइम थी वियो आहे त असां वटि जेको हीउ लॉकडाउन जो सिस्टम आहे जॾहिं करे असां वटि तमामु घणी डिस्टर्बेंस हले थी पई। ऐं मां अॼु मॉर्निंग में त तव्हां सां मतिलबु मूंखे ईअं चवण ते मजबूर बि थी वञा त आफ्टर लॉन्ग टाइम तव्हां सां वरी मुलाक़ात थी रही आहे छो जो मॉर्निंग में यको ई लगातार तक़रीबन महीनो सवा थी वियो आहे 25 डेज़ खां मथे थी चुको आहे त असां तव्हां सां रमज़ान खां पहिरियां मॉर्निंग में ऑन एयर हुयासीं वरी विच में माशाअल्लाह सां रमज़ान शरीफ़ आयो बरकतूं हुयूं रहमतूं हुयूं सभु सिलसिला तव्हां सभिनी सां गॾु जुड़ियल हुया ऐं उन खां पोइ वरी कंटिन्यू माशाअल्लाह 22-24 रोज़े ताईं तव्हां सां गॾु ऑन एयर हुयासीं ऐं उहे वरी ईदूं वरी माशाअल्लाह ख़ुशियूं सभु रौनकूं बहाल करे पंहिंजे कोशिशुनि सां पंहिंजे उमेदुनि सां जीअं असांजी उमेदु आहे तव्हांजे साम्हूं अचण ऐं तव्हांजूं दुआऊं हूंदियूं आहिनि त असां तव्हां सां मुलाक़ात कयूं त उन्हनि ख़िदमतुनि खां पोइ वरी अॼु काफ़ी ॾींहंनि खां पोइ मॉर्निंग में तव्हां सां गॾु मां आहियां त उमेदु कयां थी त तव्हांखे अॼु प्रोग्राम बि सुठो लॻंदो। खोड़ सारा महिमान आहिनि खोड़ सारी प्लैनिंग आहे पंहिंजी पूरी टीम जेका असांजी आहे उहा बि अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाकु आहे तव्हांजी दुआउनि सां ऐं तव्हां सभु बि असांजे प्रोग्राम में सुबुह जी सुराण में जीअं हमेशह शामिलु थींदा आहियो तीअं शामिलु थी वञो हलिया छो जो खोड़ सारियूं दिलि जूं ॻाल्हियूं खोड़ सारा हाल अहिवाल तव्हां सां करणा हूंदा आहिनि उन्हनि ई कचहरियुनि ॻाल्हि ॿोलनि खे कंटिन्यू करण जे लाइ तव्हां सां दिलि जा राज़ दिलि जूं कचहरियूं ऐं गॾु गॾु उहे चवंदा आहिनि खोड़ सारियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं बि हूंदियूं आहिनि जेके तव्हां सां हिन पंहिंजे प्रोग्राम जे थ्रू शेयर कंदा आहियो ऐं तमामु ख़ुशनसीबी हूंदी आहे असांजे लाइ तव्हां सभु असांजे प्रोग्राम में शामिलु थींदा आहियो। मुंहिंजी अल्हम्दुलिल्लाह पूरी टीम बिल्कुलु ठीकु ठाकु आहे तव्हां पंहिंजो हाल अहिवाल ज़रूरु ॾींदा ऐं काफ़ी ॾींहंनि खां पोइ मूंसां गॾु लाजो भाई बि गॾु मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम लाजो भाई। कहिड़ा हाल आहिनि ठीकु आहियो तबियत सही आहे? असांजे कंटिन्यू में कोई जंप न आहे त आउं सिंधी में ॻाल्हाईंदसि लाजो भाई उर्दू में जवाबु ॾींदो। तव्हांजी तबियत सही है? रमानी में मैं जवाब नहीं दे सकता। नहीं दे ना आप क्यों नहीं दे रहे अब तो मेरे साथ बहुत टाइम हो गया लाजो भाई मतलब कितना माशाल्लाह से 4-5 साल तो एक हो गए प्लस अभी इसको भी काउंट करते ये साल भी चल रहा है आपके साथ 2020 पे आपके साथ नहीं बहुत ज्यादा साल हो गए आप कम बता रही हैं। नहीं मैं तो बता रही हूँ मैं सारा मतलब मल्टीप्लाई करके 5-6 साल का मतलब अरसा बता रही हूँ और पहले के 3 साल मिलाती हूँ तो 7 वो हो गए 7 के बाद 8-9 हले बड़ा इतना सारो टाइम पो भी लाजो भाई मुझे सिंधी लगा ये तो जुल्म है। जी हां बिल्कुल बिल्कुल ये मेरी गलतियां हैं। नहीं मजाक कर रही हूँ ये आपकी अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल आपकी दुआ है मैं बिल्कुल ठीक हूँ आप कोशिश करें हमेशा ये है कि कोशिश इंसान की जो होती है वही कामयाब होती है वही कामयाबी की तरफ आपको ले जाती है। हम अपनी तरफ से कोशिश भी ना करें फिर तो गिला बनता है। बिल्कुल बिल्कुल तो ये होता है और सब खैरियत है? अल्लाह का बड़ा एहसान है आपकी दुआएं खुश रहें आप मेरी भी दुआएं आपके साथ आपकी दुआएं भी मेरे साथ हैं और आप भी हमेशा मेरे साथ होते हैं। मुझे बड़ी खुशी होती है कि सारे मेरे फैमिली मेंबर्स हैं ऐं जेके जेके इज़त ॾींदा आहिनि जेके जेके मान ॾींदा आहिनि जेके मोहबतूं ॾींदा आहिनि उन्हनि जी हमेशह शुक्रगुज़ार आहियां। उन्हनि जा तमामु घणा लख थोरा आहिनि ऐं उहे हमेशह जिते बि रहनि ख़ुशि रहनि आबाद रहनि जूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि छो जो मां पंहिंजी टीम सां कचहरी ॻाल्हि ॿोल त करे रही आहियां तव्हां सां बि हाल अहिवाल हले थो पियो। असां वटि खोड़ सारा महिमान जेके अॼु असांखे जॉइन कनि पिया उन्हनि जो मां वेट करे रही आहियां बल्कि छा त ऑन द सेट असांजे पहुची चुका आहिनि उन्हनि सां खोड़ सारियूं कचहरियूं ॻाल्हियूं ॿोलियूं ईदूं कीअं गुज़रियूं रमज़ान कीअं गुज़रियो उहे सभु हाल अहिवाल बि कंदासीं। ब्रेक जो असां वटि वक़्तु थियो आहे ब्रेक खां पोइ वरी असां तव्हांखे जॉइन कयूं था तव्हां असांखे जॉइन कंदा सुबुह जी सुरहाण में। जी एक दफ़ो फिर भलीकार सभिनी खे सुबुह जी सुरहाण में यकीनन तव्हांखे ख़बर आहे त असांजो प्रोग्राम जारी आहे सारी आहे तव्हां सां गॾु ऐं असांजे उहे महिमान जिन जो मां इंतज़ार पियो कयो उन्हनि असांखे जॉइन कयो आहे ऐं असांजे ॼातल सुञातल असांजे पंहिंजे मूंखे लॻंदो आहे कॾहिं बाज़ोका टीम सां गॾु असांजो हिसो बि थी विया आहिनि हिन प्रोग्राम में अक्सर बेशितर मां उन्हनि सां जॾहिं शिरकत कंदी आहियां तमामु घणो मज़ो ईंदो आहे ऐं जॾहिं असां मतिलबु कॾहिं बि ब्रेक वठी करे प्रोग्राम कंदा आहियूं जंहिं वक़्तु मतिलबु असांजे प्रोग्राम में कुझु स्पेस अची वेंदो आहे त असांजी सभ खां फर्स्ट प्रायोरिटी इहा हूंदी आहे त असां उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में घुरायूं जीअं प्रोग्राम में 4 चंड बि लॻनि रौनक बि थिए ऐं उहो अलाह जो ऐं मुंहिंजो मौला जो मिठो नालो जंहिंसां वठी करे शुरूआत कजे त प्रोग्राम में उहा रौनक बि अची वञे जेका तव्हां चाहींदा आहियो। त बिल्कुलु तव्हां सभिनी दुआउनि सां उन्हनि नालनि सां उन्हनि माशाअल्लाह ज़िक्र फ़िक्र सां उन्हनि खे असां शामिलु कंदासीं ऐं असांजो ॾाढो प्यारो भाउ मां जॾहिं तव्हां फ्रेम में ॾिसंदा त ॾिसंदा कंहिंजो डायरेक्शन आफ़्ताब त पोइ करे चोरी चोरी ॾिसे थो आफ़्ताब कंहिंजी ॻाल्हि कयां थी अदा जिगर जलाल मूंसां गॾु मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम अदा कहिड़ा हाल आहिनि ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु दुआ तव्हांजी बिल्कुलु तव्हांखे मां ऑन ईयर सभिनी साम्हूं ईद मुबारक चई छॾियां
चलो ख़ैर मारी बिल्कुलु असां वटि छा आहे जो ईद जे टाइम काफ़ी आर्टिस्ट हूंदा आहियूं जिन मुलाक़ात थींदी आहे कंहिंजी न बि थींदी आहे ऐं आफ़्ताब बि पोयां वेठो आफ़्ताब तव्हांखे बि ईद मुबारकूं ऐं असांजो प्यारो भाउ जेको हमेशह ढोलक ते हूंदो आहे ऐं अदा तव्हां ई छो हूंदा आहियो जे त हूंदा त तव्हां ई छो हूंदा आहियो सभु मूंखे चवंदा गुड मॉर्निंग में तॾहिं तव्हां शामिलु थियो त अदा तव्हांजे टीम जो हिसो हाणे लॻंदो आहे इन में कोई शक न आहे माशाल्लाह त मोस्टली तव्हां ॿियनि फनकारनि सां बि गॾु अचो था अदा जिगर सां त मोस्टली गॾु हूंदा ई हूंदा आहियो तव्हांखे भली कार तव्हांखे बि ईद मुबारकूं लख लख तव्हांखे ऐं रब तव्हांखे ख़ुशि रखे कीअं गुज़री तव्हांजी ईदूं अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह छो त जो वक़्तु गुज़रे अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु रब जा एहसान आहिनि मालिक मौला जा बेशक पोइ हाणे तकलीफ़ूं इहे त ज़िंदगी जो हिकिड़ो हिसो आहे उहा बि रब जे तरफ़ां रब पंहिंजी पंतनि पाक खे माफ़ी ॾींदो मौला ॾिसो रब चयो आहे न जेॾो रब आहियां ओॾो आसरो आहे बेशक त उन जे करे तकलीफ़ूं जॾहिं बि तव्हांजी ज़िंदगी में अचनि थियूं न त मुंहिंजी हिकिड़ी ज़ाती शइ जेका हिन वक़्तु बि आहे ऐं आज़माइल बि आहे त आसमान ते तव्हां जंहिंमहिल फेस कंदा हो न त उन वक़्तु केॾियूं भले तव्हांजूं बिल्डिंगूं वॾियूं ठहियल हुजनि केॾा तव्हांजा घर वॾा हुजनि केॾी तकलीफ़ वॾी हुजे पर आसमान जे तरफ़ जंहिंमहिल तव्हां ॾिसंदा आहियो न तव्हांखे हीअं फील थींदो त हिते सभु कुझु नंढिड़ो आहे मथे अलाए छा छा आहे मथे एॾी जहान एॾो रब वेठो आहे मथां त उन वटि ॾिसी करे रुॻो एतिरो चवंदा कयूं या मतिलबु जेको पाण बि चवंदी आहियां त या अलाह तूं त एॾो वॾो ई छा मुश्किल एॾी वॾी आहे छा तूं वॾो ई मुश्किल वॾो आहे हाणे मौज़ो करे ॾेखार उन टाइम भले में मौजा थींदा आहिनि अलाह साईं आसानी अता कंदो आहे बस उहा पंहिंजी मालिक बाज कंदो बेशक बेशक पर वास्ते पंतनि जे बेशक जिन जे सदके काइनात जोड़ी थई ऐं यकीन आहे इन पंजनि ॿारनि जे सदके गुनाह जी माफ़ी मिलंदी आमीन अल्लाह बिल्कुलु छो त ॾुख ऐं सुख हिक ॿिए जा साथी साथी आहिनि बिल्कुलु आहे तकलीफ़ां बि आहिनि ॾिसो त केॾो माना कीअं वक़्तु गुज़रे थो ॾाढो बसि ॾुखियो, अल्हम्दुलिल्लाह वरी अलाह खे ई पारत आहे उहो ई बाज कंदो सही ॻाल्हि आहे बिल्कुलु भई इंसान पंहिंजे इंसान तरफ़ां जो दुआ को करे हाल न सघे आहे थो असांजो बसि इहो ई आहे त मालिक खे पिया ॿाॾाईंदासीं पंतनि पाक खे बेशक ॿाॾाईंदासीं बेशक बसि अलाह जेके हथ ॾिना आहिनि उहे वाॾायूं और रब जे ज़ात जे अॻियां था ऐं ज़ाती इंसान जी कोशिशि बि आहे त अलाह चए थो न घुरो मूंखां घुरण वारे ॾाढो ख़ुशि थींदो आहे ऐं हुनजो राज़ ई हिन में आहे त घुरो त मूंखे मज़ो अचे तव्हांखे ॾियां ऐं बेशक सिर्फ़ु वाहिद रब जी ज़ात आहे जेका तव्हां घुरो था ऐं हू हर हाल में तव्हांखे ॾिए थो न बि घुरो था तॾहिं त हूअं ई ॾिए थो न त अलाए छा मां छा असांखे ॾेई छॾियो आहे शुक्र अल्हम्दुलिल्लाह लख अहसान पर जंहिंमहिल असां नाशुक्री कंदा आहियूं त उन टाइम ई असां ते आज़माइश ईंदी आहे त बहरहाल इहो ज़िंदगी आहे ॾुख सुख जो बि इहो सिलसिलो पाण में जोड़ कयो न जेसिताईं तव्हांखे ॾुख न ॾींदो सुख जो अहसासु कीअं थींदो त सुख हुयो यार वाज हुयो इंसानु एॾो नाशुक्र सुख में ईंदो पोइ विसरी वेंदी आहे ॻाल्हि त अलाए छा मां चवां ॾिसो न त केतिरा बि महीना साल हिकिड़ो माण्हू परेशानी में गुज़ारे थो सही ॻाल्हि आहे पर जॾहिं परेशानी हुनखे ख़तमु थींदी त हुनखे उहो यादगिरो ई न हूंदो त कोई हे साल बि मां परेशानी वॾी ॻाल्हि आहे वॾी ॻाल्हि आहे इहो हुन करीम मौला जो एॾो रंग रखियल आहे सही ॻाल्हि जो पंहिंजी बाज कंदो त देर ई कान्हे बेशक सही ॻाल्हि अच्छा आफ़्ताब खे भला केतिरे हद ताईं तयारी कराए छॾी आहे अॻिले साल भला आफ़्ताब जा बि एल्बम वग़ैरह ईंदा छा ईंदड़ साल वरी आफ़्ताब बि तयारु हूंदो हा उहो ई त मतिलबु की मूंखे लॻंदो आहे न मतिलबु मशल तव्हां सां गॾु ईंदो आहे पर आफ़्ताब जो जेको स्टाइल आहे न उहो मूंखे असांजे तरफ़ थो लॻे तव्हांजे तरफ़ नथो लॻे न लाज़मी आहे तव्हांजे तरफ़ वरी बि त लाज़मी असांजे तरफ़ त को त अचे न भला बिल्कुलु बिल्कुलु इहो बि ज़रूरी आहे बिल्कुलु में कोई शक न आहे बिल्कुलु असांजा जेके ॾिसण वारा आहिनि उन्हनि सां असांजी जेका असां ॻाल्हि ॿोल आहे कचहरी आहे तव्हां फरमाइशूं बि करे सघो था असांजे प्रोग्राम में शामिल बि थी सघो था अदा जिगर जलाल बि गॾु आहे ऐं अॼु असांजा ॿिया बि महिमान आहिनि उहे पिया अदा जिगर जलाल आस पास नज़र घुमाए पियो स्पेशल महिमान तो अॼु तमामु घणो कुझु आहे प्रोग्राम में इनशा ताला पर इहो बि आहे त अदा जिगर खां मां कुझु पंहिंजे पर्सनल हवाले सां सवाल कंदी हलां त मौसीक़ीअ खे हीउ जेको पसंदि करण वारो रंग आहे इहो त आहे पंहिंजे हिसाब सां पर माशाल्लाह महफ़िलूं प्रोग्राम हिन वक़्तु उन्हनि जी कंडीशन छा आहे हालात वाक़ियात जे करे बसि हिन हालातनि जे करे उहे त प्रोग्राम त न आहिनि वॾो असर पियो आहे तमामु मौसीक़ीअ ते फनकारनि ते जेके असांजा साधन वारा आहिनि जेके बि फनकार आहियूं सभु हाणे असां धंधा खफ़ा ॿिया सभु छॾे इन ई राग जे इश्क सां लॻी पियासीं हाणे उहे प्रोग्राम महफ़िलियूं जिन ते असांजी मिसाल रोज़ी हुई उहा रोज़ी जो बंदा थियो अलाह खे यादि कयूं वेठा आहियूं पंहिंजे घरड़े में वरी बि उहो मालिक ई बाज कंदो हाणे ॿिए जी त हाज़त न आहे न उहो त बिल्कुलु जेका चवंदा आहिनि मुश्किल ॾे रब थो त उनखे आसान करण वारो बि उहो ई आहे ऐं हिन वक़्तु असांजे
तव्हां ऐं असां त हिते ई वेठा आहियूं, पर पूरी दुनिया में वर्ल्ड दुनिया- लेवल दुनिया ते में, जेको आहे बिल्कुलु। अञा कंडीशन घणी ख़राब थी वई आहे। हिन वक़्तु असां इहो शुक्र कयूं जो असांजे मुल्क में वबा जी ॻाल्हि आहे या जेके बि हालात वाक़ियात असां ॾिसूं था पिया उहे तव्हांजे अखियुनि साम्हूं आहिनि, पर कुझु मुल्कनि में इन ॻाल्हि जी ख़राबी एतिरी पैदा थी चुकी आहे जो शायदि तव्हां सोशल मीडिया ते उन्हनि जा फुटेज ॾिसंदा हूंदा, तमामु घणो मतिलबु तमामु घणो हाई लेवल ताईं माना जेको बिल्कुलु। ॻाल्हि ख़राब थी चुकी आहे ऐं उन्हनि में मतिलबु माण्हुनि जी स्ट्राइक, माण्हुनि जा एहतजाज, उन्हनि में नुक़सानात जेके असां हिते ॾिसंदा हुआसीं माज़ी में त चवंदासीं ॿियनि मुल्कनि केॾो सुकून आहे, जेका तबाही आहे असांजे मुल्क में, असां हमेशह इहा ॻाल्हि कंदा हुआसीं। लेकिन हिन वक़्तु तव्हांखे ॿुधाईंदी हलां मे बी तव्हांजे अखियुनि साम्हूं का ॻाल्हि गुज़री हुजे न बि गुज़री हुजे, तव्हां वञी करे सोशल मीडिया ते ॾिसी सघो था त हर शइ अपडेट थी पई आहे। अलाए हिन खां वधीक कई हालात जेके से ॿियनि मुल्कनि जा, ॿियनि कंट्रीज़ जा जेके अशर थिया पिया आहिनि उहे ॾिसण खां हिन वक़्तु हाज़िर आहिनि। अलाह से रहम करे सॼी दुनिया ते या रब्बुल आलमीन, छो जो चवंदा आहिनि कॾहिं कॾहिं कंहिं शइ जो को बहानो थींदो आहे, लेकिन उहे तबाहियूं बर्बादियूं उन्हनि जा नुक़सानात वरी भरणा असांखे ई पवंदा आहिनि। छो जो चवंदा आहिनि त करे कोई भरे कोई सिलसिलो हले थो, असां जॉइंट आहियूं पाण में। ॾिसो दुनिया कहिड़ी बि किथे बि लेवल ते पहुची वञे था, जेकर तव्हां ॾिसंदा हूंदा त जॾहिं उते का करंसी का डिले थिए थी, का अहिड़ो सिस्टम थिए थो त सभिनी खां वधीक असर असांजे मुल्क ते पए थो। त हीअ जेके बि मुल्कनि से पाण में हिक ॿिए सां कनेक्ट आहिनि, इन्हनि मुल्कनि में जेको नुक़सान थिए थो उहो सभिनी खे गॾी थो भरणो पवे। गॾिजी भरणो थो पए, बिल्कुलु। सरको गॾिजी। ऐं हाणे ॾिसो त पूरी दुनिया में अहिड़ो जो थियो आहे त पूरी दुनिया परेशान आहे। ईअं न त रुॻो पाकिस्तान परेशान आहे, पर पूरी दुनिया परेशान आहे। असां वटि त अञा सम्झो त कुझु रहम आहे, अञा त ॿियनि मुल्कनि में त अञा कुझु घणो ई आहे, पर बहरहाल असां इहा ई दुआ करे सघूं था त या रब्बुल आलमीन आसानी अता करे ऐं उनखे बाज पवे। छो जो असां हर पंहिंजी मुश्किल परेशानी जेका बि गुज़रे थी उनजी बाज लाइ असां रब खे बाॾाए सघूं था ऐं रहम बि शल उनखे पवे, उहो उनखे रहम पवे त हू पंहिंजा इंसान जा हालात अलाए किथे न किथे बदिलाए उते बीहंदो आहे। मौजा ईअं थींदा आहिनि, अखियुनि साम्हूं थींदा आहिनि, मिंटनि में पलनि में ज़िंदगियूं बदिलजी वञनि थियूं, हालात बदिलजी वञनि था, पर उहे सभु सिलसिला त हलनि था गॾु। लेकिन असांजी दुआ करणी या असांजो गिड़गिड़ाइणु, असांजो जेको रब जी बारगाह में किरणु उहो तमामु ज़रूरी आहे। इहा इन ॻाल्हि खां असां पोइ ते थींदासीं यकीनन असां नुक़सानु ॾिसंदासीं। बहरहाल कचहरी ॻाल्हियूं ॿोलियूं तव्हां सां हलनि पिया त जेकर हाणे छा था ॿुधायो तव्हां असांखे? बाबा हाणे दास्तान त वॾा आहिनि, पर मयास जा ते शुरू थियूं के का अहिड़ी दास्तान जेका हिते वेठल रूह खे लॻे। उस्ताद माण्हू वेठो आहे। हा साईं। मोहब्बत खे मज़ाक छा ॼाणनि अणॼाण थी, उहे आहिनि एजाज़ चे वॾा कुज़ यरतनी थी ओताक जो वञण वाजिब नाहे। चथो ज़ुल्फ़न सां रखियुमि ज़ौक़ तवारन आवंगे विधो, ज़ुल्फ़न सां रखियुमि ज़ौक़ तवारन आवंगे विधो, पिंपड़नि सां रखियुमि प्यार त अखड़नि आंगे विधो, न कर बरवसो पीर लतूं नांगन जे नीह ते, यर गोगे जमाल खे बस खपुर जी डंगे विधो। सजण ही ज़ुल्फ़ तुंहिंजा जो करे चुप चुप चुरी पवंदा, सजण ही ज़ुल्फ़ तुंहिंजा जो करे चुप चुप चुरी पवंदा, हज़ारे ना गकारी हर हज़ारे ना गकारी हर सिधा दिल ते सुरी पवंदा, सजण ही ज़ुल्फ़ तुंहिंजा जो करे चुप चुप चुरी पवंदा, सजण ही ज़ुल्फ़ तुंहिंजा जो करे चुप चुप चुरी पवंदा। लगन में चंद चांदो की
धड़के खिली त ख्याल सां खिलजा खिली त ख्याल सां खिलजा मिठा माण्हू मरी पवंदा सजणई सुलभ तुंहिंजा जो करे टुकुरी पवंदा सजणई सुलभ जो करे टुकुरी पवंदा हज़ारे नागकारी हर हज़ारे नागकारी हर सिधा दिल ते सुई पवंदा सजणई सुलभ तुंहिंजा जो करे टुकुरी पवंदा सजणई सुलभ तुंहिंजा जो करे टुकुरी पवंदा वाह दा वाह केते टेको ताओ जो जेको पाण ॾे सम्झे आज सबको पाण ॾे हर को पाण ॾे सम्झे न न सुठो माशाल्लाह ॾाढो बहितरीन अंदाज़ तव्हांजो ऐं तव्हां माशाल्लाह जेको बि कलाम पेश कंदा हो तव्हांजे पंहिंजे स्टाइल सां उहो तमामु कमाल जो हूंदो आहे ऐं माशाल्लाह मतिलबु असां फरमाइशूं तव्हांखे कहिड़ियूं कयूं तव्हां जेके पाण ॿुधायो त सही कमाल जा गीत हूंदा आहिनि बहरहाल कचेरी ॻाल्हि ॿोल सां हले पई महिमान बि गॾु मौजूदु आहिनि ब्रेक जो असां वटि वक़्तु थियो आहे ब्रेक खां पोइ वरी असां तव्हां सां सुबुह जे सुरहाण में मिलूं था जी हिकु दफ़ो ॿीहर भली कार सभिनी फैमिली मेंबर्स खे तव्हां सोचंदा त मुंहिंजे हथ में चांहि जो कप आहे अचानक असां पंहिंजी कचेरी में पंहिंजे माहौल में वेठा हुआसीं मूं त सोचियो त जेको मूं हिकिड़ो नओं होस्ट घुरायो आहे पंहिंजे प्रोग्राम में त सोचियमि त अॼु मुंहिंजो इंटरव्यू उहो वठे त ॾाढो उहो त इंटरव्यू वठे त पोइ त माशाल्लाह कम VIP थी वञे हा पर शायदि थी सघे थो पुछूंसि था हले वाला या परमिशन वठणी पवंदी त तव्हां असां इंटरव्यू वठंदा या कोन वठंदा असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जिगर जलाल त ऑलरेडी मूंसां गॾु आहे काफ़ी देरि खां माशाल्लाह बहितरीन कलाम ऐं मनक़बतूं शामिलु पिया कयूं पर उहो फ़नकार जेको सिर्फ़ु फ़नकार न आहे असांजे सिंध जो बहितरीनु शाइर आहे ऐं हुनजी शाइरीअ सां कई अहिड़ा फ़नकार मुंहुं सूधा मां हथु खणी करे चवंदमि मुंहुं सूधा जेके हूंदा आहिनि उहे सभिनी जा नाला मशहूरु थिया माशाल्लाह असीं फेमस थियासीं असां हुनजी शाइरी ॻाई उनजे कलामनि सां सुञाता वेंदा आहियूं ऐं अलहमदिल्ला अलाह साईं हुनखे तमामु घणी इज़त ॾिनी आहे अॼु ॾींहुं बि ॾाढो स्पेशल आहे छो जो अॼु हूअं त ॾींहुं स्पेशल आहे त असां मॉर्निंग शो तव्हांजे ख़िदमत में वापसि नए सिरे सां खणी आया आहियूं जीअं मोकलुनि खां पोइ माण्हू पंहिंजे स्कूल में ईंदो आहे ऐं लॻे अॼु हुननि जो जेको आहे सो जनम ॾियारो बि आहे जंहिंखे असां अॼु जाम सुठे तरीक़े सां सेलिब्रेट कंदासीं ते असां इंजॉय कंदासीं तव्हां सभिनी जे ज़ोरदार ताड़ियुनि में तव्हां वेही तकिड़ो अस्सलाम वालेकुम ताड़ी तो वजायो मां तो चले वेठी चाहे खुश आहियो तबियत ठीकु आहे मज़े में अल्लाह जा एहसान ठीक ठाक तव्हां ॿुधायो तव्हां ख़ुशि आहियो मज़े में अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह फ़नकारनि सां आउं जुट कंदी आहियां मां शाइर बि आहियां फनकार बि आहियां होस्ट बि आहियां 2 साल मूं होस्टिंग कई आहे अवामी होटल में मॉडल बि आहियां वाह वाह मॉडल बि आहियो डायरेक्टर बि किथे मॉडल है मतलब केड़े पंहिंजे गाननि में मॉडल कॉलोनी जा या मॉडल हुस्न जो पुजारी आहियां हुस्न परस्त आहियां तारीफ़ करायो त पूरो कराईंदा कि न त न कराईंदा असां तव्हांखे चयो जेके ॻाल्हाइण अॼु मूंखे अॼु वई दुआ जो ॿुधो न अॼु वई दुआ जो जेको माना ॻाल्हाइण जे अंदाज़ सां वेठासीं न अॼु चुप थी विया अॼु असांजे प्रोग्राम में सिंध जी तमामु सुरीली फनकारा शेला गुलाई आहे उनखे भली कार चवंदासीं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कहिड़ा हाल ख़ुशि कीअं आहे शायो ठीकु आहे मज़े में कीअं आहियो शायो शायो ये शायो न था शिकार में जी बोली आहे छा पियो थिए अॼुकल्ह मां बिल्कुलु ठीकु आहियां असां चांहि बि पीती ऐं तव्हां सां गॾु वेठा आहियूं कचेरी कयूं पिया अलहमदिल्ला बाक़ी लाइफ A1 थी हले अल्लाह जा एहसान आहिनि तव्हांजे दुआउनि सां तव्हां ॿाहिरि जेके प्यारा प्यारा ॿाहिरि हमेशह गॾु हूंदा आहिनि जेके क़दम क़दम ते तव्हां सां गॾु हूंदा आहिनि हाणे तव्हां भले सवाल करे तव्हां थकिजी पिया एतिरी मौसम में थोरो तव्हांखे बि ध्यानु वारो असांजे सॼो असांजे वारे जी मसलो ई न आहे असांजो ख़ैर हले थो पियो सिलसिलो अदा जिगर जलाल काफ़ी देरि तमामु सीनियर फनकार आहे असांजो दोस्त आहे भाउ आहे उनखे बि भली कार चवंदासीं पंहिंजे प्रोग्राम में अधु खे भली कार उस्ताद ते ॾिठल थो लॻे ॾिठल आहे ॾिठल थो लॻे हा न थोरी चेंजिंग अची वई आहे लॉकडाउन जे करे थोरो लॉकडाउन जे करे थोरो कलर साफ़ थी वियो भलाई थी कुझु त थी भला कुझु त थियो अरे भला को त फ़ाइदो थियो रुगो नुक़सान ई थिया आहिनि न रुगो नुक़सान वञे पोइ रुगो मट पोइ अमरा जो लॉकडाउन जे करे हक़ीक़त में काफ़ी शयुनि जो फ़ाइदो बि थियो हा घर खे माण्हू टाइम थो ॾे
वो तो घर को ॿाहिरि हूंदो हो न। ॾिसो हूअं तव्हां इस्लामी पॉइंट ऑफ व्यू सां तव्हां ॾिसो न त मतिलबु असां वटि हुकुम ॾिनो वेंदो आहे त शरई तौर ते असां वटि चवंदा आहिनि त तव्हां शाम में दुकान बंदि करे छॾियो, मगरिब खां पोइ कारोबार न हलणु खपे, या इहे सिलसिला जेके ज़िंदगी जा से मामूल में शुरू खां हुअणु खपनि। जॾहिं असां त नंढियूं जेका ॿुधंदा आया आहियूं, असां कॾहिं मगरिब खां पोइ दुकान बंदि न ॾिठा, कॾहिं असां जुमे जो ॾींहुं जेको ऑफ कोन ॾिठो, जुमे जो ॾींहुं हमेशह जेको चवंदा सफ़ा मोकलूं हर शइ हूंदी, हाणे जुमो हले थो सभु कुझु ऐं संडे ऑफ थी वियो आहे। तव्हांजी ॻाल्हि कटनि माज़रत सां, पर हिन लॉकडाउन जे करे 2-3 सबक़ ॿिया बि असांखे मिलिया आहिनि इस्लामी तौर ते। जेके चवंदा त असांखे टाइम नथो मिले, निमाज़ कीअं पढ़ूं, मस्जिद कीअं वञो, सो उन्हनि खे बि टाइम मिली वियो, अलाह खे यादि घर वेठे इबादत घर वेठे उहो टाइम मिली वियो। ऐं असांजे जेके चैनल आहिनि उहो चैनलनि ते 5 वक़्तु हाणे आज़ान हले पियो, अल्हम्दुलिल्लाह, इहा तमामु हिकिड़ी नवाण आहे, तमामु सुठी ॻाल्हि आहे। बाक़ी जीअं सऊदीअ में आहे त हर आज़ान ते दुकान बंदि कयो वेंदो आहे, इहो सिस्टम थी जेको हर आज़ान ते बाज़ारनि जो शटर बंदि, भले केतिरो बि दुकानदार ख़रीद करे उनखे उन दौर में सिस्टम हूंदो न भई मतिलबु मार्केटुनि जो हाणे सिस्टम थियो आहे न, एस्टेब्लिश थी वियूं दुकान, शटर अची विया, उन टाइम त रोडनि ते ई सामान रखियलु हूंदो, ऐं अलाह जे आसिरे सभु सामान छॾे करे माण्हू हलिया वेंदा न, ऐं उनखे छा चवंदा हुया त इहो अलाह जी पनाह में आहे, अलाह जी पनाह में आहे, उहो नज़र रखण वारो जेको चोरी कंदो सो त अलाह खे मुंहुं ॾेखारींदो न, तव्हां छॾे कारोबार वञो भई नमाज़ पढ़ो, शटर बंदि करण जी ज़रूरत नाहे। हिन वक़्तु उहो ईमानदारी दौर न रहियो आहे न। हाणे असांजे हिननि में लालच वधी वई आहे, सही ॻाल्हि आहे, अलाह जो ख़ौफ़ घटि आहे। चऊं था त जेकर हिन वटि गाॾी आहे त मूं वटि पिराडो हुजे, हिन वटि पिराडो आहे त मूं वटि हीउ हुजे, उहो लालच हवस उहो 5 मिंट 10 मिंट, हा 10 मिंट बंदि नथी करणु ॾिजे। दुकानदार यार पोइ ॿई निमाज़ूं गॾे पढ़ंदुमि, 5 निमाज़ूं गॾे पढ़ंदुमि, पर ईअं न थियणु खपे। जीअं सऊदी वञो तव्हां, केतिरा बि सोने जा दुकान आहिनि, बीठो जे करे कोन चवंदा यल बाबा वञो, सऊदी वञी करे सऊदी ॻाल्हाईंदा हिते सिंधी ॻाल्हाईंदा आहियूं, पर हिते रहण वारा सिंधी बि नथा ॻाल्हाइनि, पाजी में लॻा पिया उन्हनि जो असांजा कमी कोन्हे। ईअं लॻंदो आहे हिननि जो असांजो को तालुक ई न आहे। तव्हां ॾिसो लाजो भाई जे बारे में ॻाल्हि पई थिए, लाजो भाई छड़ो असांजे चपनि ते खिलूं था तो बि खिलंदा, जंहिंसां थोरो उदास न ॾुख वारी ॻाल्हि कनि था। समझ रहा हूँ कि आप क्या कह रहे हैं, लेकिन मैं बोलने में थोड़ी सी दिक्कत होती है। नहीं आप बोले, आप उर्दू में तो बोले, सिंधी में न ॻाल्हायो। जिनडो ॿार न हूंदो आहे खिलंदो आहे, हीअं करे त वरी ॾिसंदो आहे। पर इहो हिकिड़ी सुठी ॻाल्हि इहा आहे, सुठो साइन इहो असां वटि आहे, छो जो असां हमेशह भलीकार कयो आहे न, असां तॾहिं जा मशहूरु माण्हू आहियूं दुनिया में सॼे में, त उन जे करे असां वटि इहा जो हीअ असां खिलनि था त असीं बि खिलूं था, हीअ असां सां ॾुख में सुख में माना गॾु आहिनि, इहा ॻाल्हि आहे। शाह साईं जो शेर आहे त मूं त पिरी कया पंहिंजा मुंहिंजा छल थियनि, हे बि असांजा छड़ो थियनि, असां त हिनखे जीअं बुझायूं ॾिनियूंसीं, हीअ बि असांजा थियनि, इन में कोई शक न आहे, इन में कुझु कोन्हे। अच्छा तव्हांजा माशाल्लाह, तव्हांखे असांजे फेस टू फेस असांजी उहे मुलाक़ातूं थियूं ईद खां पोइ, असीं अॼु फर्स्ट टाइम मिलियासीं, त ईद मुबारक तव्हांखे चवंदासीं असांजे तरफ़ां बि, ऐं ॾिसंदड़नि खे बि ईद मुबारक हुजे। ऐं अॼु सालगिरह मुंहिंजी राति गुज़री, जो धरती टीवी जो थोरा तो आहियां, अदी शैला गुल जो भाउ गुलज़ार भंगर साहिब जो भाउ जो अॼु मुंहिंजी सालगिरह जी ख़ुशीअ में सभु सेलिब्रेशन कई आहे, ऐं सॼी सिंध गॾु आहे। सावल भाउ जेको आहे सावल मीरा अली साहब जो नालो पूरो यादि न, अदा ॾिसो त सावल चयो त सावल मीरा अली साहब ने फोन कई मूंखे, बिल्कुलु तव्हांखे फोन कई, असांखे कोशिशि कनि पिया कॉल करण जी कि प्रोग्राम में शामिल थियनि बि थिया, त ठीकु आहे, जे न बि त असां पंहिंजे तरफ़ां त माना तव्हांजो नालो शामिल करे छॾियो। अयाज़ भंगर साहब राति फोन करे तव्हांजा 2-3 दोस्त आहिनि मुंहिंजा जेके क्लोज़, उन जा नंबर वठंदासीं, उन सां कचहरी कंदासीं। हा बिल्कुलु बिल्कुलु, जे न बि कचहरी करे सघियासीं नाला खणंदा। आख़िर में लाजो भाई वाह, माना उस्ताद थियनि, छो त साज़न वारा जेके बि आहिनि हीअ असांजा उस्ताद आहिनि, हिननि खे उस्ताद जो लक़ब आहे, कोई शक न आहे, वाह वाह अवल हिननि खे करणी आहे। उस्ताद लाजू जी, क्या बात है लाजू भाई, उस्ताद लाजू पाणी परेशान थी वियो मूंखे, छा थिए न हिकिड़ी ॻाल्हि आहे त 12-13 साल असांजे सिंधी मीडिया में रहियो आहे, त असांजे सिंधी राग ठेकनि में जेके असांजा इस्तेमालु थियनि था उनजी ॼाण अची वई अथसि। न नो डाउट, ऐं तमामु पीस वेड़ा बहितरीन वॼाईंदो आहे, ऐं बाज़ो का त कॾहिं कॾहिं कहिड़ा सिंधी गीत हूंदा आहिनि, मतलब मूंखे फरमाइश ईंदी आहे, गुनगुनाईंदी आहियां, हिकिड़ो सिंधी किताब हिनखे वठी ॾियूं त असां जेको ॻाल्हायूं त असांखे चई भई छा था ॻाल्हायो, वो आप हम कुछ भी बोलें फिर आप बीच में मतलब बोलें, मजा तब आए ना कि हम जब बोलें कि भाई आप लोग क्या बोल रहे हो, क्या मेरे लिए कह रहे हो, क्या गलत बात है, तो मतलब आपको समझ आ रही है, ये बात मजा है। ठीक हम आपकी बुराई नहीं कर पाए, दिन ऐसे आने चाहिए। किताब वठी ॾियो, सुबुह जो पट्टी वठी ॾियो। हम आपकी बुराई वैसे भी नहीं करते, लेकिन 2-3 कर ही नहीं सकते आप, हमारे पुराने दोस्त हैं, भाई कुली के हमारे। अच्छा तव्हां किथां आया हो?
अब घर आई न मतलब तव्हांजो कराची में घर आहे? हाँ अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह असुल तव्हांजो मटियारी मटियारी जी तव्हां अॼु वठो न इंटरव्यू आऊं त वेठी आहियां वठो ई नथा इंटरव्यू त सवाल ई कोन था कयो चुप थी त मां सवाल न न मां हिन तरफ़ ॾिसो मुंहिंजो तव्हां ॻाल्हि पिया कयो पंहिंजी ॻाल्हि कंप्लीट कयो त पोइ मां पंहिंजे हिसाब सां पंहिंजी ॻाल्हि इन कयां आऊं त ॻाल्हाईंदी आहियां त पई ॻाल्हाईंदी चुप करे कंदी आहियां इन जे करे अदा जिगर जलाल जो माशाल्लाह जेको अंदाज़ आहे जेको अदा वहीद जो अंदाज़ आहे सभु जेके न दिलि खे मोहींदड़ अंदाज़ आहिनि माना मुख़्तलिफ़ हर रंग अचे न हर गुल जी पंहिंजी ख़ुशबू हर गुल जी पंहिंजी ख़ुशबू अलाह से हर इंसान में हिकिड़ो पंहिंजो रंग रखियो पंहिंजो रंग रखे गायकी पंहिंजे हिसाब सां आहे त उन में हर शइ खे हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो मज़ो हूंदो न सही ॻाल्हि आहे कोई शक न आहे अच्छा ईद जी ट्रांसमिशन में किथे किथे वियो छा छा मतिलबु काई मसरूफ़ियत छा रही ईद जी ईद जी ट्रांसमिशन में हिकु त किरोना हुई ॿियो इहो हुयो त हो पाण वीचारा महदूद लॻा पिया त चई असां पाण में वेही ईद था मल्हायूं हर भर जो कंहिंखे घुरायूं हा को पहुचे को न पोइ बि तक़रीबन लॻभॻि जेके माण्हू कुझु हुया पंहिंजा पाड़ेसरी हुया कुझु थियूं हाणे मां जीअं मुंहिंजो बाबो साईं ॿाहिरि कहोल सॼो लारकाणी हा हा त ईद मां कराची कई कराची उते पहुतासीं न मतिलबु बाबे साईं हितां ई फोननि ते पहिरें पिया पऊं भाइरनि खे सोटनि खे सभिनी खे ईद मुबारक पर इते जेके वरी पंहिंजा भाइर हुया दोस्त पाड़े जा सही सभु पाण में मिली जुली मिड़े इहा जीअं ईद सादगी सां बिल्कुलु सादगी वारो हिसाब जिगर साहिब हूअं हिकिड़ो थींदो त पहिरियों माण्हू हर ईद ॻोठ मल्हाईंदो पर हींअर 2-3 सालनि खां माण्हू इहो महसूसु नथो करे त असां कराची में मुंहिंजा ॻोठ में आहियूं अहिड़ो माहौल जुड़ी वियो आहे अहिड़ा दोस्त हक़ीक़त में असां जेको हिन पंहिंजे शहर में रहिया आहियूं त हू त हाणे कश्मीर कराची असांजो सॼो सिंध असांजो गॾियो पियो आहे हिकिड़ी आहे पर चवण जो मक़सदु इहो आहे त असां कराची में जेका काफ़ी सालनि खां असीं रहूं था न असांजो माहौल वाकई हाणे ते थी वियो असांखे पंहिंजो घर बि लॻंदो आहे जिगर ॿुधो ॻोठनि में वेंदा आहियूं न त रुॻो किसा ॿुधी ईंदा आहियूं अदा हिन सां ईअं कयो अदा हुन सां ईअं कयो अदा हिन सां ईअं मसलो ज़ुल्म करे छॾिया माना डेली जो फ़ैसिलो करणो पियो पए न कॾहिं हुन माइट जो कॾहिं हुन दोस्त जो पर हिते अल्हम्दुलिल्लाह हर को पंहिंजे अच्छा यकीन मनो खुशी थिए थी सुकून थो मिले दिलि चए थी त माना यार केॾो अज़ाब आहे केॾा मसला आहिनि कुझु बि आहे लेकिन उन खां पोइ माण्हू पंहिंजनि खां परे आहे थोरो उहो जेके पंहिंजे जेके मिलण भोग ठका वारे बा ख़ैर असां कुझु त आहे उहा शइ न आहे हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां हर रौनक जेका हूंदी आहे न तव्हांजी ज़ात सां जुड़ियल हूंदी आहे जेकर तव्हां चाहियो था त कचहरी जो माहौल ठहे थो तव्हां हिते बि करे सघो था रस रिहाण थिए थो त हिते बि तव्हांजा 4 दोस्त गॾजनि तव्हांखे उहे माहौल लॻंदो वञी कराची रही पई शाबाश तई असां अवल त माण्हू ईंदो आहे एॾो बि कराची प्यारी तव्हां न कयो ईद ते त कम से कम अचो तो हाणे ख़बर पई त लॉकडाउन जे करे कराची वसायो माच करे पंहिंजे घर में न न अची सही आई त गुज़ारे पहुचजो कलाम आहे औलाद पंहिंजे वालिदैन खे चई सघे थी गर्मी थी थिए सभु का खे बाक़ी छा जे लाइ था कमायूं अबा पैसा छा जे लाइ थो कमाए शाइरी जो मक़सदु इहो हूंदो आहे त पोइ सम्झण वारे पिया त हुनखे काॾे बि वठी वञे उहो त तव्हांजी मर्ज़ी आहे उहो तव्हांखे सर जो जेको हाणे अबा ॾिसे त हेॾी गर्मी आहे वई त एसी त हणाए पुटड़ा छा ॻाल्हि आहे कमाल आहे अम्मा वठी एसी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो अदा वई त खां ॻाल्हियूं ठाहिण बि सिखजनि पोइ असां ब्रेक खां पोइ अञा मज़ीद ॻाल्हियुनि ते रोशनी विझंदासीं ब्रेक जो वक़्तु आहे ब्रेक खां पोइ वरी असां मिलूं था सुबुह जी सुराण में जी एक दफ़ो भी मलिकार सभिनी खे अदा वई चए तो खोलियो माइक खे अदा खोले छॾीसीं माइक असां महिरबानी करे वोकल असां तव्हांखे हाणे करे सघूं था असां अची विया आहियूं शो में असां तव्हां सां गॾु शो में गॾु ऑन ईयर आहियूं ऐं असांजी ॾाढी बहितरीनु अॼु स्पेशल सेलिब्रेशन आहे जेका असांजी उहा आहे अदा वईद सां गॾु आहे अदा वईद जी अॼु हैप्पी बर्थडे आहे जनम ॾियारो आहे ऐं तव्हां ओचितो सरप्राइज़ ॾियो था असांखे असां सॼो सजारायूं आहे सरप्राइज़ त ओचितो ॾिबो आहे न ॿुधाए न ॾिबो आहे असां ॿियनि खे सरप्राइज़ ॾियूं त असांखे थोरा तो धरती टीवी जे पूरे सथ जो तव्हांजो भाउ गुलज़ार जो ताहिरा राय साहब जो सभिनी दोस्तनि जो जेके गॾु ख़ासि करे
जिगर जलाल जो थरा तो मुंहिंजी सालगिरह में न मूंसां गॾु आहे ऐं तव्हांखे डेडिकेशन आहे डेडिकेशन आहे मां भाउ खे चयो त जेको मूं शुरूअ में गीत ॻायो जलाल चांडे जो जेको मुंहिंजो स्टार्ट हुयो उथंदे वेहंदे सुन वारनि जो मोर ॾिसण छा ॻाल्हि आहे छा अधु थी अॼु हिकिड़ो गॾिजी जो ॻायो थोरो 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 थल में थोरो गॾिजी ॻाईंदासीं ओके ओके ठीकु आहे ॾिसूं था किथे थो कमु पुॼे मुक़ाबिलो सख़्तु आहे हा हा बिस्मिल्लाह कयो शुरू थी वञो पर ॻाइणो टिनी खे पवंदो न लागी जेको जातो अचे भले उनखे आज़ाद वो उथंदे वेहंदे हुस्न वारनि जो मुंहुं ॾिसण त सवाबा उथंदे वेहंदे हुस्न वारनि जो मुंहुं ॾिसण त सवाबा ओ मुंहुं ॾिसण त सवाबा तुंहिंजो जानी को न जवाबा मुंहुं ॾिसण त सवाबा तुंहिंजो जानी को न जवाबा उथंदे वेहंदे हुस्न वारनि जो मुंहुं ॾिसण त सवाबा उथंदे वेहंदे हुस्न वारनि जो मुंहुं ॾिसण त सवाबा पर हुस्न वारी तस्वीर हुजे पीर हुजे या फकीर हुजे पर हुस्न वारी तस्वीर हुजे वो गरीब हुजे या अमीर हुजे वो गरीब हुजे या अमीर हुजे कबो तैसा को न हिसाबा उथंदे वेहंदे हुस्न वारनि जो मुंहुं ॾिसण त सवाबा उथंदे वेहंदे हुस्न वारनि जो मुंहुं ॾिसण त सवाबा ओ मुंहुं ॾिसण त सवाबा तुंहिंजो जानी कोन जवाबा ओ मुंहुं ॾिसण त सवाबा तुंहिंजो जानी कोन जवाबा उथंदे वेहंदे हुस्न वारनि जो मुंहुं ॾिसण त सवाबा उथंदे वेहंदे हुस्न वारनि जो मुंहुं ॾिसण त सवाबा छा ॻाल्हि अॼु त महफ़िल खे मचाए छॾियो वाकई या मूंखे ख़बर हुजे असां शुरू में ई कयो असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे वाइंड अप ते पहुचे थो अदा वहीद जे कलाम सां असां जेको सो आख़िर कंदासीं लेकिन उन खां पहिरियां असांजी केक जी सेलिब्रेशन तव्हां सां गॾु आहे जेका हिन पासे बीह अची करे केक कटींदो हैप्पी बर्थडे करण खां पोइ ॻाल्हि कलाम कलाम खां पोइ दफ़ो ॿीहर धरती टीवीअ जो तव्हांजो सभिनी जो दोस्तनि जो जेके शाइर हज़रात असांजा ॾिसनि था परे परे खां सभिनी जो थोरा थोरा सॼी सिंध जो थोरा तव्हां सभिनी जा लख थोरा तव्हां आयो मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे न न जो तव्हां डिज़र्व कयो था यकीन करो त मूंखे मतिलबु ख़ुशी जे मौक़े ते जेको बाडरे शहर जो शाइर असगर मुगेरी बाडरे वारो जंहिंजे करे बाडरे शहर मशहूरु आहे उनजो गीत बि तव्हांजी नज़र कंदो केक सां गॾु ऐं असां हाणे अदा वेही रहियो केक कटींदासीं असां तव्हांखां अलविदा वठी था छॾियूं जिते हुजो हमेशह ख़ुशि हुजो आबाद हुजो पंहिंजे दुआनि में हमेशह असांखे यादि रखो अॼु दिलि चाहियो त ॾाढो तव्हां सां कोई स्पेशल टॉपिक रखिजे कचेरी कया पर इनशाला वरी ज़िंदगी रही त सुभाणे तव्हां सां ज़रूरु कचेरी ॻाल्हि ॿोल थींदी अॼु असांजी स्पेशल सेलिब्रेशन अदा वहीद जे लाइ अदा जिगर तव्हां बि अचो अदा तव्हां बि उथी अचो आफ़्ताब तव्हां बि अचो नंढड़ो प्यारो भाउ आहे आफ़्ताब मुंहिंजो हैप्पी बर्थडे टू यू अचो था Happy birthday to me. To me. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday. Happy birthday to you. जोरदार ताड़ियों वदा वही जेला. Thank you so much अदा मैं. मेहरबानी. हिन स्पेशल मौके ते अदा वही तव्हांखे हिकिड़ो बहितरीन कलाम ॿुधाईंदो ऐं उन कलाम जा जेके बोल आहिनि से ॾाढा बहितरीन उस्ताद आप भी क्या बात है जोरदार ताड़ियों 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 जी कलाम सां असां वाइंड अप कंदासीं ख़ुशि हुजो आबाद हुजो दुआनि में यादि रखिजो